छाछरो में अॼु पोलियो जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। इन सिलसिले में यूनियन काउंसिल हिरार जे पोलियो टीमुनि जो इंचार्ज अमीर बख्श गजू पारां LHW सां गॾिजी ॻोठ मुबारक रिंद में स्कूल ऐं कम्युनिटी हेल्थ सेशन मुनक़द कया। इन सां गॾोगॾु बुनियादी सिहत मर्कज़ मुबारक रिंद खां बाज़ार ताईं वॉक करे आगाही मुहिम हलाई वई, जंहिंमें डॉक्टर अब्बास मल्हा, डिस्ट्रिक्ट सर्विलियंस ऑफिसर WHO सिहत मर्कज़ जे इंचार्ज डॉक्टर बिल्दियो, हेडमास्टर हाई स्कूल अब्दुल्ला हालीपोटो, मुश्ताक चौहान, TTSP WHO पॉपुलेशन डिपार्टमेंट जे असलम रिंद में सियासी समाजी वापारियुनि, सहाफ़ियुनि, सोशल वर्कर पारां हिसो वरितो वियो। शिरकत कंदड़ माण्हुनि खे पोलियो जे आलमी अंग अखरनि खां आगाह कयो वियो। पोलियो जहिड़ी मोहलिक बीमारी खां बचाव लाइ पंहिंजे मासूम ॿारनि खे हिफ़ाज़ती फुर्रा पियारण जी अहमियत बि न पियारण जी सूरत में पवंदड़ नाकारी असरनि मुतलिक़ सुजाॻी पैदा कई वई। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त तव्हांजे घर घर ईंदड़ पोलियो टीमुनि ऐं वैक्सीनेटरनि सां भरपूर ताउन कंदे पंहिंजे ॿारनि खे उनखे हमेशह लाइ माज़ूर बनाइण खां छुटकारो हासिल करण लाइ हिफ़ाज़ती फुड़ा पियारण खां हरगिज़ न विसारियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।